जे मरहुमीन जे लाए ही ईसाले सवाब जी मजलिस रखी वही है। मुंहिंजा अल्लाह उन्हनि मरहुमीन जा भी सगीरा व कबीरा गुनाह माफ़ फरमा, उन्हनि जा दरजात बुलंद फरमा, उन्हनि जी कब्रुनि खे 14 पाकनि जे नूर सां मुनव्वर फरमा, उन्हनि खे आला इल्लीयीन में मक़ाम अता फरमा। मरहुमीन खे अज़ाब कब्र, अज़ाब हश्र, अज़ाब बरज़ख खां महफूज़ फरमा। परवरदिगारा बानिया ने मजलिस अज़ा जो ही पुरखुलूस तदो विशायल पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल फरमा। असांखे वाजिबात अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा, हराम कमन खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमा। इमाम ज़मान अलैहिस्सलाम जो जल्द असांखे इमाम जे आवान अंसार में शुमार फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउद दुआ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलवात अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वरा क़ुलूबना बिविलाइल हुसैन व ज़य्यना अयुनना बेबुकाइल हुसैन व गफ़र ज़ुनूबना बेमुहब्बतिल हुसैन अल्लज़ी क़ाल इंद वक्त विदाइही मिनल ख़य्याम या ज़ैनबो वया उम्म कुलसूमिन वया रुक़य्यतो वया सकीना वया जारियत उम्मी ज़हरा अलैकुन्न मिन्निस्सलाम अल्लज़ी कान जिस्मुहु उर्यानन वकानल आबिदो मरीज़न वकानल बाकिरो सगीरा वकानत ज़ैनबो मुक़य्यदतन मिनल करबला इला शाम। बीबी आदिए रंग बदल गए दरबारां दे हालात थे तब्दीले जेड़ा रंग दरबार च देखाइया मैं
को पै गए और दलील। मुझी सैन वडी रोई करे फरमाए थी नहीं बचदी चादर मेरी ज़ैनब दी। मुझी सैन रोई करे फरमाए थी नहीं बचदी चादर नहीं बचदी चादर मेरी ज़ैनब दी। ना पुछ फिजा तफसीले जेड़ी टुर नहीं सकदी विच वेहड़े दे किवें टुर सिया नौ मील। हुआ मुझी सैन शाम जे बाजार में आया आसमान की तरफ मुंह करे मुझी सैन फरमाए थी ऐ रब्बुल इज़्ज़त मैं ज़ैनब हाँ अगो तंग बाजार दा मोड़े नहा टुर सकदी पर टुरदी हाँ मैं को दीन तने दे लोड़। मुझी सैन रोई करे फरमाए दे नहीं उफ की दी तोड़े उम्मत भजाए मैंने वीर दी लाश दे घोड़े। मुझी सैन रोई करे फरमाए दी कोई गैर मुहर्रम मैंने नाल न बोले दरबार दे वैद्या को वलअनतु दाइमतु अला अअदाइहिम मिन यौमिना हाज़ा इला क़ियाम यौमिद्दीन अम्मा बअदु फबिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नमा वलियुकुमुल्लाहु वर्रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलाता व युअतूनज़्ज़काता व हुम राकिऊन। वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र अतिउल्लाह व अतिउर रसूल व उलुल अम्रि मिनकुम बावाज़े बुलंदतर सलावत। नारे तकबीर मिली कर अल्लाह जो से बुलंदा नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे हैदरी कुल्ले ईमान नारे हैदरी हुसैनियत हुसैनियत यजीदियत अहल बैत के दुश्मनन ते लानत बर मोहम्मद व आले मोहम्मद सलावत। अजीज़ान मोहतरम बुजुर्गों दोस्तों ईसाले सवाब जी मजलिसा काथा जिक्र हुसैन नसीब थियो आ लाड़कणे खां अगर किबला मुझ मोहसिन उस्ताद मोहतरम गुलाम मुर्तज़ा मजलिसी साहब मुखे अगर न खणी अचनि हा तो मुझो हिते नालो लिखियल न हुजे हा। बस ही मौला जो मैदान आ किबला मौलाना मंजूर हुसैन सोलंकी साहब चंदो आ जिक्र हुसैन जो एडो तो वडो प्लेटफार्म आ पूरी कायनात मौला हुसैन जो रिज़्क़ दिखाए। मौला हुसैन हर एक के खाराए दो रिज़्क़ एडो करीम आ एडो सखी आ लजपाल आ। ॾिसो हिते तव्हांजे साम्हूं ज़िक्र हुसैन मूंखे बि नसीब थी वियो आहे। कोलाब जेल में पहिरियों मर्तबो तव्हांजे साम्हूं हाज़िरी ॾिनी आहे। बस 2-4 मिनट तवज्जो कयो त मां पंहिंजे उस्ताद मोहतरम खे मेंबर जा मां तव्हांजे साम्हूं कुरान करीम मां मशहूर मारूफ आयत पढ़ी आहे। उन आयत जो तर्जुमो करण खां पहिरियां एक गाल थोड़ी वाज़े कंदुसि जेको मुसलमाननि जो असां ते एतराज़ आहे। दुनिया वारा वरी यजीद के रज़ी अल्लाह ताला अन्हु बणाइण जे कढ लगा। अगले साल जी हरकत हुई इन साल वरी इहा हरकत इन्हनि कई त अशहदु अन्ना अमीर अल मुमिनीन अलीयन वलीउल्लाह
वसी रसूलुल्लाह व खलीफतुहु बिला फसल दहशतगर्दी आ। एक मुल्ले चयो अगले साल इन जी कोशिश हुई तो यजीद के न ॻाल्हायो लानत न कयो। यजीद रज़ी अल्लाह ताला अन्हो आ, उन्हनि खे थोड़ो हिकिड़ो जवाब ॾियण थो चाहियां मां, अगर तवज्जो कयो तो यजीद रज़ी अल्लाह ताला अन्हो भला कीअं थो थी सघे? तव्हां दीवारुनि ते कराची में, लाहौर में, इस्लामाबाद में जिथे किथे हाणे मिंबरनि तो चओ था तो यजीद रज़ी अल्लाह ताला अन्हो आ। भला यजीद ते भी अल्लाह राज़ी थी तो सके? अगर तवज्जो हुजे तो एक जुमले में मैं तव्हांखे समझाए वञा तो यजीद कॾहिं भी रज़ी अल्लाह ताला अन्हो न थींदो। खुदा जी इज्जत जो कसम आहे, अगर ही पूरी कायनात मिली करे यजीद के लिखे रज़ी अल्लाह ताला अन्हो, हे दीवारूं, ही जमीन, ही किताब, ही वरक कारा थी वञनि यजीद के लिखंदे लिखंदे रज़ी अल्लाह ताला अन्हो, यजीद ते अल्लाह राज़ी न थींदो। छो जे पूरी कायनात जा इंसान मिली करे एक कुत्ते के वठी वञनि कंहिं समुंड ते, विच समुंड में पिहारे, कुत्ते जे मथां बाटलियूं पानी जूं भरे हारन ऐं कुत्ते के पाक करण जी कोशिश कनि। खुदा जी इज्जत जो कसम तव्हां खां सवाल तो कयां, उन पूरी कायनात जे इंसाननि खां उहो कुत्तो पाक थी वेंदो? खुदा जी इज्जत जो कसम पूरी कायनात मिली करे बाटलियूं भरे उन कुत्ते जे मथां हारन, हारे 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 अव्वल खां वठी क़यामत जे ॾींहं ताईं थकिजी पवंदा, पानी खत्म थी वेंदो, नजिस थी वेंदो, कुत्तो पाक न थींदो। रहंदो जेको पानी किरंदो उन्ही माण्हुनि खे भी नजिस कंदो जीअं कुत्ते खे पूरी कायनात जी मखलूक पाक न थी करे सघे। इन्हीं ही तू यजीद खे रज़ी अल्लाह ताला अन्हो लिखी लिखी दीवारियूं कारियूं कर मुसलमान। अज मुथ इन कोलाब जेल जे मिंबर तऊं जीअं कुत्तो पानी सां पाक नथो थी सघे, इन्हीं यजीद रज़ी अल्लाह ताला अन्हो नथो थी सघे। तवज्जो है मुझे दोस्तों, जिए यजीद के रज़ी अल्लाह ताला अन्हो था चओ, तव्हांजा पी ॾाॾा तव्हांजे किताबनि में न लिखी विया आहिनि रज़ी अल्लाह ताला अन्हो, उहे त लानतुल्लाह चई विया आहिनि। हाणे जीअं कुत्ते खे पाणी हारन सां उन कुत्ते जो पानी जेको माण्हू खे लॻंदो माण्हू भी नजिस थींदो, इन्हीं ही जीअं कुत्ते ते पानी हारन सां इंसान जो लिबास नजिस थींदो। भली तू यजीद खे रज़ी अल्लाह ताला अन्हो चवंदो रह, खुदा जो कसम जीअं कुत्ते ते पानी हारन सां माण्हू जो लिबास नजिस थी वेंदो, इन्हीं यजीद खे रज़ी अल्लाह ताला अन्हो चवण सां रज़ीद ते त अल्लाह ही राज़ी न थींदो, लेकिन यजीद सां गॾो गॾु तो ते भी अल्लाह जी लानत वसंदी। बेशुमार यजीद कॾहिं पाक न थींदो। अज हिन मिंबर तो इन्हनि खे जवाब मिली वियो। खुदा जो कसम अचो त हाणे हलूं कुरान जी उन आयत जी तरफ़। बे एतराज़ जो जवाब थो ॾियां जेको मुस्लमान असांखे चवंदा आहिनि हिननि जी साईं कलमो भी वॾो आहे, आज़ान भी वॾी आहे, इकामत भी वॾी आहे, ख़बर न आहे अल्लाह काथों शीयन इहो कलमो आंदो आहे। ओ अकुल जा अंधा कुरान खोले पढ़ त सही, अल्लाह ताला जो तव्हां ते अकलनि ते ताला हणी छॾिया आहिनि। सुम्मुन बुकमुन उमयुन फहम ला याकिलुन। ऐ मुंहिंजा हबीब मां अल्लाह हिननि जे अकलनि ते ताला हयान, इन्हनि खे अली मौला कुरान में नज़र ई न ईंदो। एक चिट्टो कुरान में अल्लाह ताला बुधाए तो, अगर अल्लाह ताला कुरान में टे वली न बुधाए हा असां कलमे में टे वलियन जो ऐलान ही न कयो हा। खुदा जो कसम अचो मां तव्हांखे हिन आयत में साबित करे ॾियां त असां कलमो इन टिन वलिन जो पढ़ंदा आहियूं। आवाज़ कुदरत जी भी इन्नमा वलियुकुमुल्लाह, सिर्फ मां अल्लाह तव्हां जो वली आहियां। असां पढ़ियो से ला इलाहा इल्लल्लाह व रसूलहू, ऐ मुंहिंजो रसूल तव्हां जो वली आहे।
असां चयोसीं मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं आवाज़ कुदरत आई अल्लज़ीना युकीमून सलाता व युतून ज़काता व हुम राकिऊन। ऐं टियों उहो तव्हांजो वली आहे जंहिं ईमान आंदो, नमाज पढ़ी ऐं हालत रुकू में ज़कात ॾिनी, उहो ॿियो कोई न मौला अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब। असां इन जे करे चवंदा हूं अलीयुन वलीयुल्लाह। जॾहिं कुरान में अल्लाह ताला ई टे वली ॿुधाया आहिनि, पोइ असां कलमे में टे वली जी गवाही छो न ॾियूं? तॾहिं असां पढ़ंदा हूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। ओ मुसलमान शर्म कर, नाइब भी रसूल जो उन खे पढ़ा जेको रसूल जहिड़ो हुजे। छो जो अॻ में मौली साहब मुंहिंजो क़ाबिल एहतराम पढ़ी वियो तो सरवर कायनात फरमायो अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी, सब खां पहिरियां न आसमान सत हुया न सत ज़मीनूं हुयूं, अल्लाह ताला मुझे नूर मोहम्मद खे ख़ल्क़ कयो। वरी बाद में सरवर कायनात नसी फरमायो अना व अलीयुन मिन नूरिन वाहिद, मां ऐं अली हिक नूर जा ॿ टुकड़ा आहियूं। जंहिं अली के मुखां धार कयो, इन समझो मुझे सर के मुझे धड़ खां धार कई। अली मुखां कॾहिं धार नथो थी सघे। तव्हां त सरवर कायनात खां अली को धार था कयो, लेकिन धार न करे सघंदव। जिथे वेंदो, जंहिं जगह ते वेंदो, जिथे जिथे अल्लाह जो रसूल हूंदो, उते उते अल्लाह जो वली भी मौजूद हूंदो। चाहे कहिड़ी भी मुश्किल में सरवर कायनात हुजे। मौला अमीरुल मोमिनीन जा ये जुमला है, मां 1,23,999 नबी जी मदद कई आ लिखी करे, लेकिन पंहिंजे भाउ हिन रसूल जी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी भी मदद कई आ ऐं बातिनी तौर ते लिखी भी मदद कई आ। हाणे ज़ाहिरी तौर ते मदद कहिड़ी आहे? उहा मदद इहा आहे त बाबा जंहिं जंहिं जगह ते खतरो अबू तालिब खे महसूस थींदो हो, पंहिंजे पुटनि खे उतो खणी करे उते मोहम्मद मुस्तफ़ा खे सुमारींदो हो। जंहिं अबू तालिब के तू काफर तो सदे न, अगर तवज्जो हुजे तो अबू तालिब ने हिकिड़ो जुमलो पढ़ी वञा खुदा जो कसम आहे। जे अबू तालिब के दुनिया वारा काफर था लिखन, शाह इमाम फरमाए तो हे दुनिया वारन के केड़ी खबर असांजे जद्दे अमजद जनाब अबू तालिब जी इज्जत ऐं एहतराम जी, खुदा जी इज्जत ऐं जलाल जो कसम आहे। मां शाह जाफर सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया तो अगर असांजो ॾाॾो अबू तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी बारगाह में हथ खड़ी पूरी कायनात जी मखलूक जी सिफारिश करे, शफात करे, अल्लाह ताला अबू तालिब जी शफात के रद्द ही न कंदो। खुदा जो कसम जनाब अबू तालिब जी एडी इज्जत ऐं एहतराम अदब छो न हुजे। जनाब अबू तालिब आहे भी ते एक वली जो बाबो न, हां इन आहे ना। जिंदगी में कदे भी ज़हन में गुमान ना लिया कयो त आइमा मासूमीन जा वालिदिन जेके ॾाढा गुज़रिया हन, उन्हनि कदे नाउज़ बिल्लाह बुत परस्ती कई हूंदी या के गैरुल्लाह जी इबादत कई हुंदी न। खुदा जो कसम है सुल्ब ताहिर ऐं पाक हिननि फ़क़त ऐं फ़क़त अल्लाह जी इबादत कई आहे, ॿिए कंहिंजी बि न। अल्लाह जी इबादत कई आहे। इन ही जनाब अबू तालिब जो एक जुमले में अगर चओ तो मां मकाम ॿुधायां तो जनाब अबू तालिब कहिड़ी शख्सियत जो नालो आहे। तवज्जो आहे, मिली करे एक सलवात पढ़ो, मां जुमलो पढ़ा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद। मुसलमानन के अदब करना आए ही ना है, सिखो ही ना है मुसलमान ने अदब। तो कहिड़ी शख्सियत जो किए अदब कजे, अदब सिखो हा तो जरूर बयान कयो हा। कायनात में हर शय जो, कायनात जी हर शय जो आले मोहम्मद जिक्र कयो आहे। अगर अदब एहतराम करण अचे हा तो अबू तालिब जो अदब एहतराम कयो हा। कीअं? हदीस में, तारीख में, कुरान में, हर शय में अल्लाह तबारक व तआला ऐं उन जे रसूल ऐं आइमा मासूमीन जन इज्जत एहतराम बयान कयो आहे। कीअं? अगर कोई नंढड़ो तालिब इल्म आहे, तालिब इल्म के अग्यां अगर कोई उस्ताद अचे, खुदा जो कसम उथी भी करे, वो तालिब इल्म जंहिंजो अदब करे उनखे उस्ताद चवंदा आहिनि, मुअल्लिम चवंदा आहिनि। ऐं मुअल्लिम जंहिंजे अदब ऐं एहतराम में उथी भी है उनखे मुहद्दिस चवंदा आहिनि।
मना हदीस नकिल कर और जनान ऐ मुहद्दिस जंहिंजे अदब ऐं एहतराम में उथी भी है उनखे रावी चवंदा हन ऐं रावी जंहिंजे अदब ऐं एहतराम में उथी भी है उनखे तब ताबी चवंदा हन ऐं तब ताबी जंहिंजे एहतराम में उथी भी है उनखे ताबई चवंदा हन ऐं ताबई जंहिंजे अदब ऐं एहतराम में उथी भी है उनखे सहाबी चवंदा हन ऐं सहाबी जंहिंजे अदब ऐं एहतराम में उथी भी है उनखे रसूल चवंदा हन ऐं रसूल कायनात जा पूरा 1,23,999 जंहिं नबी जी ताज़ीम में उथी भी हन उनखे मोहम्मद मुस्तफ़ा चवंदा हन ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जंहिंजी ताज़ीम में उथी भी है उनखे सैयदा ज़हरा चवंदा हन ऐं ज़हरा जंहिंजी जुत्ती साफ़ करे उनखे अली इब्न अबी तालिब चवंदा हन ऐं अली इब्न अबी तालिब झुकी करे जंहिंखे सलाम करे उनखे अबू तालिब चवंदा आहिनि। तूं छा सम्झ में अकुल जान था अबू तालिब जी फज़ीलतुनि खे हे त मां अया मौला अमीर जे वालिद जी फज़ीलत थो पढ़ा मौला अमीर जे मां फज़ीलत न पढ़ी आहे अञा तूं अली जा दीवाना भी न समझी सघंदे जेके अली जा दीवाना मौला जे दर ते पिननि था बहलूल दाना जी साईं पहिरियों ॻाल्हि करे वियो ख़ुदा जो कसम आहे ईमान जे 7 दर्जनि ते फ़ाइज़ लेकिन कमाल एतिरो हासिल आहे मोहब्बत अहिड़ी आहे जो मौला रुगो इमाम मूसा काज़िम जीम लिखी मोकिलियुसि जेल मां जीम ॾिसी चई मौला मूंखे जेको ही पैगाम ॾिनो आहे न इन मां मुराद जुनून इख्तियार कर मुंहिंजो मौला मूंखे चए थो जुनून इख्तियार कर हिन जुनून इख्तियार कयो अगर तवज्जो कई वेठा हो त हिन मौला जे ईमान जे 7 दर्जनि ते फ़ाइज़ हिन नंढड़े दीवाने जी मां तव्हांखे हिकिड़ी फज़ीलत ॿुधायां अकुल ॿुधायां ज़ाहिरन जुनून इख्तियार कयो आहे बहलूल दाना लेकिन ख़ुदा जो कसम आहे हिननि जहिड़ा काइनात में असां चालाक माण्हू न ॾिठा आहिनि शाम जे मिंबर रईसी ते वेही करे दुनिया वारनि जा फ़ैसिला कंदो हो चौॾहनि पाक जे दीन खे फैलाईंदो हो उहो आहे जनाबे अबा वहब सैराफी जंहिंजो नालो आहे इहो ई छा थो करे हिकु ॾींहुं बाज़ार में बीठो आहे हारून रशीद जो थानेदार पुलिस वारो बीठो आहे उन सां गॾु पंहिंजो सिपाही आहे ॾिसी करे चए थो साईं होॾे ॾिसो अली जो दीवानो चरियो बहलूल बीठो आहे हथ में सोन जो सिक्को अथसि हलो त अॼु फुरियऊंसि तवज्जो आहे मुंहिंजा दोस्तो इंशाअल्लाह ही वाक़ियो सॼो साल तव्हां कोन विसरंदो ख़ुदा जो कसम जॾहिं ॾिसी करे चए थो न हलियो साईं चरियो आहे अली जो दीवानो आहे हली सोन जो सिक्को फुरियऊंसि थानेदार ॾिसी करे थो वाकई यार ॻाल्हि त सही कई थी हथनि में त सोनो सिक्को अथसि जे हल भला आया करी अची करे चवंदा ओ बहलूल ओ दीवाना असांजो तो सलाम वालेकुम सलाम अगर चाहे त असां तोखे फ़ाइदो ॼणाया हूं बहलूल ॾिसी करे चए थो कहिड़ो फ़ाइदो मूंखे वरी तव्हां कहिड़ो फ़ाइदो ॾींदो तव्हां मां त तव्हांजे पीउ माउ खे ई फ़ाइदो न मिलंदो मां अली जे दीवाने खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो हाणे ॾिसी करे बहलूल चए थो कहिड़ो फ़ाइदो बयानु कयो चए थो इहो जेको फिकी फिकी तो वटि शइ आहे इहा असांखे ॾे इन जे एवज़ में डबल तोखे ॾियूं था अच्छा अच्छा बस सिक्का तोखे ॾियूं था बहलूल ॾिसी करे चए थो अली जे मुहिब खे फुरण आया हो तव्हां मूंखे चरियो था सम्झो अॼु हिन बाज़ार में जे तव्हांखे मां ज़लील ऐं ख्वार न कयो त मुंहिंजे दिलि में अली जी विला आहे छो ॾिसी करे चए थो हा ॿुधायो छा कंदो चए हिकु सौदो आहे कंदे तयारु आहे इहा फिकी शइ ॾे ही ॿ अच्छू शयूं असां खां वठि हिकु जे एवज़ में डबल 2 शयूं ॾिसी करे चए थो हिकु शर्त आहे तवज्जो आहे मुंहिंजा दीवार ख़ुदा जो कसम पालू ॾिसी चए थो हिकिड़ी शर्त आहे मुंहिंजी अगरि क़बूल हुजे मंज़ूर हुजे त मां सौदे जे लाइ तयारु आहियां कहिड़ी शर्त आहे हिन बाज़ार में बीही करे 3 चकर गॾ वारी हींग कयो त मां सौदो करण जे लाइ तयारु आहियां खुदा जो कसम है अली जो दीवानो ईमान जे 7 दर्जनि ते फ़ाइज़ आहे दुनिया वारा तू अली जे मुक़ाबले में कंहिंखे थो वठी अचे तू अली जे मुहिबनि खे त समझी ॾेखार न हाणे बहलूल जना ॾिसी करे चए थो हींग 3 चकर कढ वांगुरु त मां तोसां सौदो कयां सिपाही चए थो न न न मां हेॾो वॾो पुलिस वारो वरी हिते गॾ जी हींग कयां माण्हू छा चवंदा चवंदा अली जे दीवानी
हिकड़े हारून जे वॾे सिपाही के कॾहिं वरी हीक कराई मां न कंदुसि सिपाही बरसाती ठूठड़ी चए थो साईं बाज़ार में रच घटिजी वई आहे माण्हू थोरा आहिनि आस्ते खणी हीक कयो सोनो दीनार कढऊं बाद में ॾिठो वेंदो ॾिसी करे चए थो हा ॻाल्हि भली कई थी रश बि बाज़ार जी घटिजी विया ॾिसी करे चए थो मूंखे शर्त मंज़ूर आहे चए पोइ हीक शुरू कर हिन हीक कॾहिं वारी हीक कई हिकु चकर बहलूल ॿुधियो जे आस्ते कई थोड़ी तेज़ कर त मां ॿुधां ॿियो चकर हिन कॾहिं वारी हीक कई जॾहिं टियों चकर हिन कॾहिं वारी हीक कई बहलूल मुस्कुराए करे फरमाए थो ओ अकुल जा अंधा अली जे दरवाज़े खे छॾण वारा दर दर ते पिनण वारा खुदा जो कसम तो जॾहिं कॾहिं खे ख़बर पइजी वई त हीउ सोना बाक़ी मां अली जे मुहिब खे ख़बर नाहे सोना मौला सलामत रखे तव्हां मौला आबादो शाद रखे तव्हां के मौला तव्हां के पंहिंजे बचड़नि सां आबादो शाद फरमाई ही हक़ आहे पंहिंजे पीर अली जे फज़ाइलनि ते ॻाल्हाइण जो खुदा जो कसम आहे उहो पीर ऐं जेको वली आहे खुदा जो पंहिंजे पीर जे फज़ाइलनि ते जंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे मां मौला जो फरमान पढ़ियो आहे असांजे मुहिब अगरि हिक ॿिए खे मिली करे मुस्कुराइनि था उन्हनि जो मुस्कुराइण 60 साल जी इबादत खां अफ़ज़ल आहे जॾहिं मिलो न पाण सां या अली मौला हे तव्हांजो मिलण मुलाक़ात सिर्फ़ अल्लाह ख़ातिर हुजे खुदा जो कसम मां इहो अल्लाह तबारक व तआला जो फरमान पढ़ियो आहे नमाज़ जुमा में मां खुतबे में बयान कंदो आहियां त अल्लाह तबारक व तआला एॾो मक़ाम रखियो आहे हिननि मुहिबत जो इन कुर्बतन इल्लल्लाह मौला जी रिज़ा जी खातिर घरों निकरी रुगो दिल में इहा नियत करे वेंदा कयो अॼु वञा थो फलाणे अॼु अली नवाज़ सां फलाणे मोहम्मद खान सां फलाणे गुलाम हुसैन सां वञा थो अल्लाह ऐं 14 पाकनि जी रिज़ा जी खातिर कचहरी करण थो वञा खुदा जो कसम ख़बर तो कदम कदम ते हज़ारे नेकियूं हज़ारे गुनाह माफ़ ऐं उहा तव्हांजी कचहरी 60 साल जी इबादत खां वधीक सवाब एॾो वॾो अज़ीम सवाब अजर एॾी वॾी इज़त तव्हांजी खुदा जो कसम आहे जेका दिलि में तव्हां रखी वेठा आहियो मौला जी मोहब्बत इन्ही जे करे आख़िरी जुमिलो पढ़ाउण खां बाद में मां 2 जुमिला मसाइल पढ़ी पंहिंजे उस्ताद खे टाइम ॾियां हाणे सरवर काइनात हर जगह ते अबू तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम सरवर काइनात खे बचायो आहे तव्हां ॾिसो तारीख़ खोलियो हर जगह ते जनाब अबू तालिब खे अमानत मिलियल हुई मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा 4 पुट जिते सुमदास जनाब अबू तालिब खे शक पवंदो हो त काफ़र मारण अचनि था मुंहिंजे हिन नबी खे अल्लाह जे नबी खे जनाब अबू तालिब सुम्हारींदो मटाए पंहिंजे पुटनि जे बिस्तरनि ते कॾहिं अबू तालिब कॾहिं तालिब जे बिस्तरे ते कॾहिं अकील जे बिस्तरे ते कॾहिं अली जे बिस्तरे ते इन मुख़्तलिफ़ बिस्तरनि ते हाणे जॾहिं टाइम आयो हिजरत वारी रात जो मौला अमीरुल मोमिनीन आयो हिजरत वारी रात ॾिसी करे सरवर काइनात फरमायो या अली अॼु वारी रात मूंखे अल्लाह ताला जिब्राइल मोकिले ॿुधायो आहे त ऐ रसूल अॼु रात काफ़र तोखे मारण ईंदा अॼु अली खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हार ऐं सुम्हे बि ईअं जो काफ़रनि खे ख़बर न पवे त रसूल सुतो पियो आहे या अली सुतो पियो आहे ऐं सुम्हियो बि ईअं खुदा जो कसम आहे छो जो मिन नूरिन वाहिद हिकु नूर जा 2 टुकड़ा हुया काफ़रनि खे सम्झ में न आई हाणे बिस्तरे रसूल ते मौला अमीरुल मोमिनीन सुतो भी अहिड़ी तरह ते कायनात में अली इब्न अबी तालिब बी रात कंहिं रात सुतो न है मौला अमीरुल मोमिनीन जे चंड के ॾिसी करे फरमाईंदो ओ चंड अल्लाह जा चंड गवाह राजाए अली हर वक्त तोखे उभरंदे ॾिठो आहे तू कॾहिं अली के सुते न ॾिठो आहे लेकिन आज वाहिद रात आहे हिजरत वारी रात जॾहिं रसूल पाक खे खतरो आहे हाणे अली मौला बिस्तरे रसूल ते सुम्हियो लेकिन रसूल पाक खे बचाइण जे लाइ वरी सुम्हियो तो सही अल्लाह ताला मथो कुरान जी आयत नाज़िल कई व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिगा मर्ज़ातिल्लाह वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद ऐं माण्हुनि मंझां कुछ माण्हू अहिड़ा बि आहिनि जेको पंहिंजो नफ्स खपाइनि था ऐं अल्लाह ताला जूं तमाम मर्ज़ियूं हासिल था कनि ऐं अल्लाह पंहिंजे बंदनि ते लतीफ़ ऐं ख़बीर आहे
लुत्फ कंदड़ा अल्लाह तबारक व तआला मौला अमीर सुतो हाणे काफ़र ॾिसी करे जदो हाणे तलवार हलाए कत्ल कयूं त हलूं ॿियो काफ़र ॾिसी करे जदो तकड़ न कजाए छो पी हली ॾिसूं त सुतल केरा अॻ में चेहरो त ॾिसन खुदा जो कसम तव्हां खे अहिड़ो लुत्फ ईंदो अॼु अगरि तव्हां खे अल्लाह ताला पर अदा करे आसमान में भी फरिश्तनि ते फखुर करे पंहिंजे पीर अली जे फज़ाइल में ॻाल्हायो त भी घटि आहे जो ॾिसी करे काफ़र जदो तलवार न हलाई जाई छो अगर मुंह तब्दील करे ॾिसूं त आहे केर जॾहिं मौला अमीरुल मोमिनीन करवट बदली खुदा जो कसम काफ़र जी दीद पई अली मौला जे चेहरे ते वजहुल्लाह जे चेहरे ते ॾिसी करे जदो तकड़ न कजाए ए अली सुठो पियो आहे मां हिन खे सुञाणींदो आहे ॾिसी करे जदो वो कहरे यज़्दा था ये शेर चली है सुनते हैं कज़ा इनके मोहल्ले की गली है अरे काफिरों कर जान बचानी है तो भागो जिसे समझा था मोहम्मद वो तो अली है। मौला बादशाह जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद हैदरी जियो मौला तव्हां खे सलामत रखी खुदा जी इज्जत जो कसमा मौला अमीर जा फज़ाइल कायनात पढ़ंदी पढ़ंदी मरी वञी सरवरे कायनात फरमायो या अली तव्हां खे कंहिं न सुञातो सिवाय अल्लाह जे ऐं मां रसूल जे ऐं मां रसूल खे कंहिं न सुञातो सिवाय अल्लाह जे ऐं तुंहिंजे अली ऐं अली तोखे कंहिं न सुञातो सिवाय अल्लाह जे ऐं मुंहिंजे ऐं अल्लाह खे भी कंहिं न सुञातो सिवाय तुंहिंजे ऐं मुंहिंजे मौला अमीर खे कोई समझी नथो सघे कायनात में अली खे मौला अल्लाह तबारक व तआला एॾियूं फज़ीलतूं अता कयूं मौला अमीर खे जेॾी वॾी फज़ीलत इज़्ज़त ऐं एहतराम ॾिनो अल्लाह तबारक व तआला इम्तिहान भी ओतिरो वरितो अल्लाह तबारक व तआला अली जी औलाद खां उहो अली आहे जेको अली पंहिंजी धीउनि सां एतिरो प्यार कंदो हो मशहूर आहे नजफ़ अशरफ में मां 5 साल नजफ़ में रही आयो आहियां ॿ शयूं इराक में मशहूर आहिनि इमाम हुसैन जी क़ब्र मुतहर में अली अकबर जो मसाइब न पढ़जो ऐं मौला अमीरुल मोमिनीन जी मज़ार में सैण ज़ैनब कुबरा जी बाज़ार में वञण न पढ़जो मौला अमीरुल मोमिनीन बर्दाश्त न करे सघंदो आहे पंहिंजी धीउ जो बाज़ार वञण